सिंध में केनाल पिया ठहन असी सभई जेके उलमाए किरामन सवेर के नारा पे हणायूं सभई असी चवंदा असांखे ना मंजूर हल इहो त चऊं था पर शरअन इहो हराम आहे छो त हिकिड़ो उसूल फिक़्ह में ज़ाब्तो आहे ला दरर वला दिरार इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ॿिए जो नुक़सान क़सदन थो करे हिकिड़ो हूंदो आहे बग़ैर क़सद जे माना इरादो कोन्हेसि त ॿिए खे नुक़सान थिए पर थिए थो मिसाल हिकिड़े माण्हूअ जो घर आहे उन घर में अथसि वण ॿियो वरी घर अथसि भर में हाणे हिन जे वण जी पाड़ हुन जे घर जे भित जे तामीर जे भर में आहे हे वण खे पाणी थो ॾे त मुंहिंजो वण वॾो थिए हिन जी नीयत इहा कान्हे त को मुंहिंजे पाड़े वारे जे घर खे भित खे तकलीफ़ अचे या ड्रहे या ख़राब थिए पर शरीयत चयो त न हिन जे पाणी ॾियण सां पाड़े वारे जी भित खे नुक़सान थिए त पोइ इहो नाजाइज़ आहे असीं चवंदा त हे पंजाब वारा था चवनि अदा असां केनाल ठाहींदासीं तव्हांखे कहिड़ो नुक़सानु आहे असांजो पंहिंजो पाणी आहे असीं पंहिंजो पाणी पोइ भितुनि में छॾियूं पटनि में छॾियूं दरिया में छॾियूं असांजी मर्ज़ी आहे मां जो तव्हांजी मर्ज़ी कीअं आहे 45 सैकड़ो पाणी जी सिंध में खोट आहे ऐं पाणी जा टोटल माहिर था चवनि त जेकर केनाल ठहिया त नुक़सानु थींदो तव्हां त ईअं था सम्झो त नुक़सानु कोन थींदो पर नुक़सानु थिए थो जीअं मूं मिसाल ॾिनो त घर जे वण खे पाणी थो ॾे पाड़े वारे जी भित खे नुक़सानु थिए थो सम्झे थो त नुक़सानु कोन थींदो पर थिए थो हराम आहे इहे सिंधू दरिया ते केनाल हराम आहिनि नाजाइज़ आहिनि असांजी सिंध निधड़की न आहे ओ डेरे लाल वारो हथ खणी चइजां असांजी सिंध वलीयन जी नवाज़ल आहे पिटाईअ जी नवाज़ल आहे कलंदर जी नवाज़ल आहे इंशाअल्लाह ताला जेसी ताईं खुदा जी खुदाई कायम आहे तेसी तेसी सिंधन जी सिंध बि कायम आहे वलीयन जा आस्थाना बि कायम